कारुंजर जो पत्थर कढण ऐं उन्हनि पहाड़नि खे सम्झो त जेका शइ रीजनरेट नथी कजे उन खे तेज़ी सां इस्तेमालु करणु फितरत जे बि ख़िलाफ़ु आहे ऐं सिंध जी कल्चर, सिंध जी तहज़ीब ऐं जेका थर जी सुञाणप ऐं थर जी सूंहं आहे उन खे ख़तमु कयो पियो वञे। असां कम्युनिस्ट पार्टी वारा इन जी मुखालफ़त था कयूं, कम्युनिस्ट पार्टी इन जी मज़म्मत थी करे अमल जी, ऐं असां हिकिड़ो डिघे अरसे खां ॾिसूं पिया त थर जे वसीलनि खे एतिरो तेज़ी सां स्पॉइल ऐं लुटियो पियो वञे। मिसाल तौरु चाइनीज़ किले जेको आहे उन खे केतिरे अरसे खां इस्तेमालु कनि पिया ऐं उहो सॼो पाउडर ठाहे चाइना एक्सपोर्ट कयो पियो वञे। हाणे जेको आहे इहो ग्रेनाइट कढियो पियो वञे। ग्रेनाइट जो पत्थर एतिरो ताक़तवर आहे जो ख़ुदि मार्बल खे कटण लाइ जेको ब्लेड तौरु इस्तेमालु थींदो आहे उहो हीरे जी जाइ ते ग्रेनाइट इस्तेमालु थींदो आहे। एतिरी इहा क़ीमती शइ आहे ऐं लॻे इहो थो त जेकर इन ते ख़ामोश रहियासीं त वरी इहो अॻिते हली चूड़े जो जेको पत्थर आहे उहो बि इस्तेमालु कंदा। तंहिं करे असांखे सॼी सिंध खे इन ते उथणु घुरिजे ऐं इन जी मज़ाहमत करणु घुरिजे त सिंध जी सूंहं खे तबाह न कयो वञे। ऐं कम्युनिस्ट पार्टीअ जे तरफ़ां सिंध हारी कमेटी जे तरफ़ां असां कोशिशि पिया कयूं त हाई कोर्ट में इन सिलसिले में का कॉन्स्टिट्यूशनल पिटीशन दाख़िल कयूं, जेका उमेदु आहे त अॻिले हफ़्ते में शायदि असांजी जेको आहे कॉन्स्टिट्यूशनल पिटीशन दाख़िल थी वञे। ऐं इन सिलसिले में अवामी आवाज़ ख़ासि तौरु पंहिंजो किरदारु अदा कयो आहे ऐं अवामी आवाज़ जा जेका नुमाइंदा हिते थर में या ख़ासि तौरु इस्लाम कोट में आहिनि उहे जेके इन में हितां जे मामलनि ते ऐं ख़ासि तौरु कारुंजर ते या उन खां पहिरीं गोड़ाणे डैम ते जंहिं क़िस्म जी जेको आहे एक्टिवनेस ॾेखारी, मुंहिंजे ख़्याल में बाक़ी प्रेस खे बि उन नमूने इन्हनि शयुनि खे खणणु घुरिजे। जेकॾहिं असांजी मीडिया नथी खणे त इन जी माना त सिंध जे माण्हुनि खे ऊंदहि में रखी ऐं सिंध जे वसीलनि खे तबाह कयो वञे। ऐं इहे बाज़मीर ऐं सिंध जा दोस्त सहाफ़ी आहिनि जेके अहिड़नि मसइलनि खे उथारनि था ऐं जॾहिं उहे इन्हनि मसइलनि खे उथारनि था त सिंध जे दोस्त माण्हुनि खे ऐं अवाम जे दोस्त माण्हुनि खे, सिंध जी हेरिटेज जे दोस्त माण्हुनि खे बि उन ते जेको आहे उहो उथणु घुरिजे, लबेक करणु घुरिजे, इन ते भरपूर जदोजहद थियणु घुरिजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।